सांगड़ मां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ 14 जून ते खिपरो शहर में नौजवान आयत अली बोज़दार के कुहाड़ियुनि जा वार करे बेदर्दीअ सां क़तल कियो वियो। SSP सांगड़ गुलाम नबी कीरियो इन वाक़े जो नोटिस वठंदे इंचार्ज DIC सांगड़, इंचार्ज CIA सांगड़, SHO सांगड़, SHO खिपरो ऐं इंस्पेक्टर नदीम आराइन ते मुश्तमिल टीम जोड़े छॾी, जीअं उन अंधे क़तल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी मुमकिन थी सघे। इंचार्ज DIC सांगड़ जदीद डिजिटल टेक्नोलॉजी इस्तेमाल कंदे जवाबदारनि खे ट्रेस कयो, जंहिं ते टीम जे ॿिनि मेंबरनि इंस्पेक्टर अकबर खान मरी, इंस्पेक्टर गुलज़ार अली मरी, इंस्पेक्टर मोहम्मद जुमन खोसो ऐं इंस्पेक्टर नदीम आराइन उन अंधे क़तल में मुलविस जवाबदार फरमान अली बोज़दार खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार पंहिंजे ॾोह जो एतराफ़ कंदे क़तल जो औज़ार पुलिस हवाले करे छॾियो। ही दर्दनाक क़तल उन्हनि ॿिन्ही नौजवाननि जो हिक ई छोकिरे सां मुहबत जो नतीजो आहे। SSP सांगड़ पारां जांच टीम लाइ तारीफ़ी सर्टिफिकेट ऐं नक़द रक़म ॾियण जो ऐलान पिणु कयो वियो आहे।